पीर मोहम्मद शाह साहब असीं तव्हांखे दिलि जे गहराइनि सां पंहिंजे हिन मीर अक़सम सूफ़ी मेले में हिकिड़े पुलिस कमानीअ खे ॿुधण जे लाइ सॼी ख़ल्क़ बेक़रार आहे ऐं तमामु अहम सुवाल असीं जेको उन मॉडर्न जदीद दौर जे पुलिस कमानीअ खां पुछण वारा आहियूं त हूअं त सूफ़ियुनि ते इल्ज़ाम आहे त उहे लेज़ी आहिनि सुस्त आहिनि ऐं हू कंहिं बि कम जा कोन्हनि। अलामा इक़बाल बि हिकिड़ो सूफ़ी आहे जंहिं चयो आहे त अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नुम भी। पर आउं ईंदुसि तव्हां खां चवी दौर हाज़िर जा मॉडर्न इंसान आहियो, हिन वक़्तु जेको सॼी दुनिया में बेसिक मसइलो सभिनी मसलकनि ऐं मज़हबनि सां आहे उहो दहशतगर्दीअ सां मुक़ाबिलो आहे। तव्हीं सम्झो था त तव्हां पुलिस कमानी आहियो त तसवुफ़ या सूफ़ी मत ईंदड़ सदीअ में या ईंदड़ सदियुनि में इंसान ज़ात खे बाहम जोड़ण जे लाइ साइंसी बुनियादनि ते छा उहो अमल या उहो मंशूर थी सघे थो ऐं उहो बाअमल हिकिड़ो नज़रियो थी सघे थो सूफ़ीज़म जेको दहशतगर्दीअ खां सभिनी मज़हबनि खां ईंदड़ इंसान खे महफ़ूज़ रखे। महिरबानी ऐं ज़रूरु तव्हां मां सवाल बि पुलिस वारो ई कयो ऐं बिल्कुलु ॾिसो सूफ़ीइज़म जेको आहे या सूफ़ी सोच जेका आहे न उहा मुंहिंजी नज़र में जी हारमनी आहे, उहा हम आहंगी आहे। हारमनी नॉट ओनली विद इन द ह्यूमन्स बट विद द नेचर। जेका कुदरत आहे असांजी जेका नेचर आहे इन सां हम आहंगी जो जेको पैगाम आहे उहो असांखे सूफ़ी ॾिए थो पियो। ऐं जेके असां वटि इंतिहा पसंदी वारा रवैया इहे सोचूं आहियूं त बुनियादी तौर ते असांखे सूफ़ी इहा ई सोच ॾिए थो पियो, भले उहो दहशतगर्दी हुजे, भले उहा साइंस जी उहा रविश हुजे जंहिंसां अॼु तव्हां ॾिसो त साइंस असांखे सिर्फ़ु तरक़ी न ॾिनी आहे बल्कि साइंस असांजे इन धरतीअ खे पोल्यूशन बि ॾिनी आहे। इन धरतीअ में जेके लखें स्पीशीज़ आहिनि उन्हनि खे तबाह बि कयो आहे। हिते असांखे अहिड़ा इनऑर्गेनिक मटीरियल्स बि ॾिना आहिनि जेको कॾहिं बि असां उन्हनि खे रिसाइकिल ठाहिण खां पोइ कोन था करे सघूं। त इहे उहे रवैया आहिनि साइंस जा जेको सूफ़ी असांखे सम्झाए थो त इन्हनि रवैयनि खे ख़तमु करिणो आहे। असांखे हर कंहिंसां जेको आहे हिकिड़ो हम आहंगीअ सां हलणो आहे, हार्मोनाइज़ करिणो आहे। बाक़ी जेका दहशतगर्दी आहे जेका उन में बि ज़रूरु आहे त असांजो जेको पैगाम आहे हर इंसान ताईं पहुचे ऐं पुलिस हुजे या कोई बि इंसान हुजे जेसि ताईं हुनजी दिलि में इहा सूफ़ी वारी ॻाल्हि वेहंदी कोन तेसि ताईं इहे नफ़रतूं या इहे जेके इंसान में जेके डिस्टेंसिस क्रिएट थी चुकिया आहिनि इहो मां नथो सम्झां त जेके हिन महिल असां वटि हालात आहिनि जंहिंमें अमीर अमीर थींदो थो वञे, ग़रीब ग़रीब थो थींदो वञे ऐं जेको कैपिटलिस्टिक सोच असांजे अंदरि अची चुकी आहे त इन खे बि ख़तमु करण जे लाइ असांखे सूफ़ी जो उहो सोच सूफ़ी जो उहो सूफ़ीज़म जो उहो ख़्यालु असांखे वरी वरजाइणो पवंदो, वरी उहा सोच आणणी पवंदी न सिर्फ़ु असां पंहिंजे ख़िते में पर पूरी दुनिया में त जीअं इंसान न सिर्फ़ु पंहिंजे इंसान ज़ात सां हार्मोनाइज़ थिए बल्कि ऑन अ लार्जर स्केल ऑन अ बिगर मैप ऑन अ बिगर होराइज़न पूरे धरती ऐं पूरी काइनात सां उहो हार्मोनाइज़ थिए। ऐं मां इहो बि ज़रूरु चवंदुसि त जेको साइंस आहे छो जो साइंसी रवैयनि ते ॻाल्हि हले पई। जी हा बिल्कुलु। त साइंस बेसिकली इल्मु नाहे, इहो हिकिड़ो मेथड आहे, प्रैक्टिकल आहे। इट्स अ मेथड टू हार्नेस द नॉलेज टू प्रूव विद रिगरस एक्सपेरिमेंट्स। इहो असांखे हिकिड़ो मेथोडिकल रस्तो ऐं तरीक़ो ॿुधाए थो पियो मुख़्तलिफ़ मादियात जी शयुनि खे सम्झण जो। ऐं सूफ़ी जेको आहे अगरि उन जी तव्हां रूट्स ते वञो मुख़्तलिफ़ रूट्स ॿुधायूं वेंदियूं आहिनि त सूफ़ी जो वर्ड जेको आहे किथां किथां निकितो, उन्हनि में हिकिड़ी रूट इहा सोफिया बि ॿुधाई वेंदी आहे जेको ग्रीक वर्ड आहे जंहिंजो मतिलबु ई विज़डम आहे। त साइंस जेको आहे हिकिड़ो मेथड आहे, सूफ़ी पाण विज़डम आहे। साइंस जेको आहे रिगरस एक्सपेरिमेंट्स खां पोइ वञी का शइ टेम्पररीली असांखे प्रूव कंदी आहे, उहा उन वक़्त ताईं प्रूविन हूंदी आहे जेसि ताईं वरी ॿियो को एक्सपेरिमेंट उनखे उलट न करे छॾे। साइंस नालो ई क्वेश्चन करण जो आहे, जॾहिं त सूफ़ी जेको आहे उहो निजो इल्मु आहे
उहो पाण नॉलेज आहे, उहो पाण विज़डम आहे, उहो तव्हांखे उहा शइ हक़ीक़त जी ॿुधाए थो वञे पंहिंजे लफ़्ज़नि में, पंहिंजे रवैयनि सां, पंहिंजे जुमलनि सां, जंहिंखे साइंस अॼु ताईं ॻोल्हे थी पई। जीअं हाणे अगरि तव्हां सूफ़ी जी ॻाल्हि कयो त उन्हनि अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि पंहिंजे कलामनि में, जंहिंमें टेलीपोर्टेशन आहे ऐं माना मेटाफिज़िक्स जूं ॻाल्हियूं आहिनि। माना असांजी साइंस जेका आहे उहा त फिज़िकल शयुनि जे मथां महदूद आहे, लेकिन तरक़ी जीअं जीअं थी आहे तीअं तीअं सोच साइंसदाननि जी बि उन शइ ते वञी थी असां ठहियल छा जा आहियूं, माना दुनिया आहे छा जी ठहियल। माना मैटर जेको आहे उहो सिर्फ़ु एटम न आहे। पहिरियां सम्झो वेंदो त शायदि एटम इज़ द बेसिक एलिमेंट, द बिल्डिंग ब्लॉक ऑफ एनी मटीरियल। उन खां पोइ ख़बर पई न उन जे अंदरि इलेक्ट्रॉन आहे जेको न्यूक्लियस जे अराउंड रिवॉल्व थो करे, ऐं न्यूक्लियस में वरी ख़बर पई त प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन्स आहिनि। वरी इहा ख़बर पई त न प्रोटॉन जेको आहे बेसिक यूनिट न आहे, उन में बि 3 क्वार्क्स आहिनि। वरी उन जी तजसुस में साइंस वई, उनखे ख़बर पई त न जेके क्वार्क्स आहिनि उहे बि बेसिकली फिज़िकल एंटिटीज़ न आहिनि, उहे पाण वाइब्रेशन्स आहिनि। सो ख़बर इहा पई साइंस खे त जेका बि फिज़िकल वर्ल्ड आहे इन जी एग्ज़िस्टेंस आहे ई कोन। ऐं इहो उहा ॻाल्हि आहे जेको सूफ़ी असांखे सम्झाए विया त हीअ दुनिया जेका आहे, जेका तव्हांखे नज़रे थी पई, उहा बेसिकली हिकिड़ो तव्हांजो हिकिड़ो माया आहे। इहा तव्हांजो हिकिड़ो ख़्यालु ई आहे। उन ख़्याल में उन्हनि वॾियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। पर अॼु जी जेको हाणे हिन साल जेको नोबेल प्राइज़ मिलियो आहे फिज़िसिस्ट, ट्रेस फिज़िसिस्ट, उन्हनि साबित ई इहा ई शइ कई आहे त देयर इज़ नो फिज़िकल एग्ज़िस्टेंस। माना उहा एग्ज़िस्ट ई नथी करे। देर माना फील्ड्स आहिनि मुख़्तलिफ़, का फोटॉन जी फील्ड आहे, का इलेक्ट्रॉन जी फील्ड आहे। उन में जॾहिं वाइब्रेशन्स थियनि थियूं त मैटर जनम वठे थो पियो। त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त जेको सूफ़ी आहे असांजो, या जेको सूफ़ी ख़्यालु आहे, उहो इंसानियत खां बि मथां हुआ। माना सिर्फ़ु इंसानु उन में न आहे, दुनिया में जेका शइ असांखे नज़र अचे थी, फिज़िकल जेका तख़लीक़ आहे, उहा उनखे बि उहो एक्सप्लेन करे वियो आहे। महिरबानी। पढ़ियल लिखियल शख़्सियत जे हवाले सां ऐं तव्हां खां आख़िरी सवाल कंदुसि त तव्हीं सम्झो था त जदीद ज़माननि में असीं जॾहिं वेंदासीं त छा असांजो सिंध जो बर सग़ीर जो जेको तसवुफ़ आहे, थियोसॉफ़ी आहे, वेदांत आहे, उहो छा इंसान ज़ात जे निजात जो सबबु बणिजी सघे थो? सूफ़ीज़म बिल्कुलु। ॾिसो, असांजी जेका इंडस वैली आहे, इन जी हिकिड़ी हिस्ट्री आहे पंहिंजी। इहा मदर ऑफ ऑल सिविलाइज़ेशन्स बि रही आहे। हिते सॼी दुनिया अचे ॻंढिबी हुई। माना हिते जो फर्स्ट एक्सपोज़ जेके हुआ दुनिया जा, उहे हिते ई थिया। हिते इराक़ वारी तहज़ीब या हेॾां चाइना वारी तहज़ीब, इहे सभु हिते ईंदा। हर साल हिते मेला थींदा, हिते पंहिंजियूं पंहिंजियूं शयूं खणी ईंदा, हितां वरी शयूं पसंदि करे पंहिंजे पंहिंजे मुल्कनि में खणी वेंदा। सो ही हिकिड़ी हब ऐं हिकिड़ो क्रेडल ऑफ सिविलाइज़ेशन रहियो आहे। ऐं उहो दौरु हुयो जो अॼु तव्हां ॾिसो, जीअं साईं चयो त डिसाइफर न करे सघिया असां पंहिंजे स्क्रिप्ट खे अञा ताईं, जो असांखे ख़बर पवे त उते फॉर्म ऑफ गवर्नमेंट क्या छा हुयो। लेकिन जेका आर्कियोलॉजी ॿुधाए थी पई, या जेके रिमेन्स आहिनि उतां जा, हड़प्पा जा या मोहनजोदड़ो जा, उहे इहो ॿुधाइनि था असां वटि कंहिं क़िस्म जो को जंगी सामान कोन हुयो। असां हिकिड़ी सूफ़ी ज़मीन हुयासीं उन दौर में बि। ऐं एतिरो असां दुनिया में अॻिते वियासीं जो दुनिया खे ज़ीरो असां ॾिनोसीं। असां मेटलर्जी में दुनिया खे कार्बन जेको नैनो ट्यूब्स आहिनि उहे असांजी सिंध मां निकिता। हितां असां वटि अहिड़ा अहिड़ा साइंसी असांजा हीरोज़ आहिनि। जीअं साईं ॻाल्हि कई, पर असां अनफॉर्चुनेटली पाकिस्तान ठहण खां पोइ उन्हनि खे डिसओन था कयूं इन हद ताईं जो असांखे उन्हनि खे पढ़ायूं बि नथा। असांजा सुश्रुता हुयो, असांजो श्री कनडा जंहिं एटॉमिक थ्योरी ॾिनी, ऐं असां जेको पैथागोरस जे लाइ हिकिड़े फिलोसफर चयो त इहे ज़रूरु वञी करे सनानु करे आयो हूंदो गंगा में, जो उन अची करे इहो थियोरम ॾिनो। छो जो इहो थियोरम असांजे अल्तरनि जो, यानी कि राइट एंगल ट्राइंगल वारो, इहो असांजे किताबनि में उन खां 300 साल पहिरियां लिखियलु हुयो। सो साइंस वारे हिसाब सां त असां तमामु अॻिते वियासीं, पर असां कल्चरली, तहज़ीब, सिविलाइज़ेशन जे हवाले सां, सो ऑल वी हैव टू डू इज़ कि असां वी शुड टेक प्राइड इन आवर सिविलाइज। सभ खां पहिरियां हूंदो आहे तव्हांजे अंदरि कॉन्फिडेंस हुजे, तव्हां इहा चई सघो दुनिया खे त न असां एयर्स आहियूं, असां हिन एॾी वॾी सिविलाइज़ेशन जा पोएकार आहियूं, ऐं पोइ तव्हां लीड कंदा आहियो। फर्स्ट यू हैव टू हैव कॉन्फिडेंस एंड प्राइड इन योर पास्ट। जॾहिं तव्हां पास्ट खे ओन न कंदव ऐं त पोइ उहो तव्हां फ्यूचर खे लीड न करे सघंदव।
त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त सभ खां पहिरियां असांखे पंहिंजे रियल पंहिंजो जेको पास्ट आहे फिजिसिस्ट हो असांजो ब्रह्मा गुप्ता मुल्तान जो उन केपलर्स जेके मूवमेंट आहे प्लैनेटरी मूवमेंट 13 अॼु खां 500 साल पहिरियां हुन ॾिनी इहा उन जेको आहे 500 AD में ॾिनी मतिलबु उहो 1000 साल पहिरियां उन सेम जेको प्लैनेटरी मोशन हुयो उन पंहिंजे शागिर्दनि खे पढ़ायो। हाणे जेके सूफ़ी माण्हू आहिनि बेसिकली ॾिसो प्रॉब्लम हिते थियो आहे जॾहिं फिलॉसफी हमेशह खां ईअं न रही आहे। फिलॉसफी वॉज़ लव फॉर विज़डम हे फिलोस ऐं सोफिया 2 वर्ड्स आहिनि। हे लव फॉर विज़डम जेको हुयो हमेशह खां हिकु जॻह ते रहियो आहे। हे त हाणे वञी करे साइंस जुदा थी वई आहे ऐं फिलोसफर अलॻि थियो आहे। एवरी साइंटिस्ट वॉज़ अ फिलोसफर ऐं एवरी फिलोसफर वॉज़ अ सूफ़ी पर से लाज़मी हूंदो हुयो। हे त असां उन महिल छो जो एतिरा रिगरस तरीक़ा कोन हुया शयुनि खे प्रूव करण जा त उहो सूफ़ी जेको हूंदो थॉट एक्सपेरिमेंट कंदो हो। अॼु बि थॉट एक्सपेरिमेंट्स थींदा आहिनि उन में माण्हू किथां खां किथे पहुची वेंदो आहे पोइ तव्हांखे उतां जो सच अचे ॿुधाईंदो आहे। पर छो जो उन वटि अॼु जी साइंस वारो एक्सपेरिमेंट करण जे लाइ लेबोरेटरी न हूंदी हुई उन वक़्तु लिहाज़ा हर को माण्हू उनखे पंहिंजे हिसाब सां सम्झंदो हुयो। को कीअं सम्झे पोइ सिलसिला ठहंदा पोइ हिक ॿिए जुदायूं थी वेंदियूं जीअं सिलसिला ठहिया। सो बुनियादी तौर ते असांखे इहा ॻाल्हि सम्झणी आहे त जेका सूफ़ी आहे उहो असांखे जेको पैगाम ॾिए थो पियो उहो को जुदा कान्हे को साइंस खां या रिलीजन खां या सिविलाइज़ेशन या कल्चर खां उहो सभिनी खे गॾु करे तव्हांखे ॿुधाए थो पियो। ऐं अगरि असांखे अॻिते हलणो आहे त आख़िरी मां लफ़्ज़ ज़रूरु चवंदुसि जंहिं तरीक़े सां साइंस असांजी बेख कढी आहे पोयां 300 सालनि में इहो तव्हांखे फ्यूचर में हाणे बि चवनि था ग्लोबल वॉर्मिंग या ॿियनि मुख़्तलिफ़ तरीक़नि ज़ावियनि सां असांखे हर कोई ॿुधाए थो। असांजे खाधे में ज़हर अची चुकियो आहे असांजे दवाउनि जे साइड इफ़ेक्ट सां माण्हू मरनि था। इहे सॼो साइंस जी वजह सां आयो आहे। त असांखे सूफ़ी जी सोच इहा हुई साइंस जेको साइंटिस्ट हुयो उहा इहा हुई त जेको साइंस वटि हाणे लोहार वारो हथोड़ो आहे इनखे असांखे हाणे सोनार वारे हथोड़े में कन्वर्ट करिणो आहे। असांखे उहा हिते अची करे इहे ॿई मिलनि था सूफ़ीअ जी सोच ऐं साइंस जा रवैया जिते असांखे हार्मोनाइज़ करिणो आहे शयुनि खे। असांखे फ्यूचर में असांखे अहिड़े तरीक़े सां हलणो आहे त असां नेचर खे पाण सां नफ़रत न विझूं छो जो इहा कुदरत जेका आहे इहा बेज़ुबान आहे। इंसानु त चलो तव्हां सां जंग करे दहशतगर्दी करे तव्हां सां झेड़ो करे तव्हांखे हेठि करे तव्हांजे मथां क़ाबिज़ थी थो वञे पर जेका कुदरत जो बदिलो आहे उहो बिल्कुलु बेज़ुबान हूंदो आहे। उहो अहिड़े तरीक़े सां थींदो जो तव्हांखे ख़बर बि न पवंदी ऐं तव्हां इन सफ़ा हस्ती ताईं ख़तमु थी वेंदो। सूफ़ी तव्हांखे उहा सोच ॾिए थो त बाबा तव्हां जेका बि तरक़ी कयो था उन में तव्हां हार्मोनाइज़ कयो पंहिंजी तरक़ी खे पंहिंजी सोच खे पंहिंजे इल्म खे पंहिंजी विज़डम खे हिन नेचर जे प्रिंसिपल सां जेको बेसिकली साइंटिस्ट बि चए थो ऐं सूफ़ी बि चए थो त जेको ख़ुदा जेको आहे उहो बेसिकली इन द ब्रॉडेस्ट फॉर्म हिकिड़ो टोटल आहे लॉज़ ऑफ नेचर जो। मां त इहो चवंदुसि।